अस्सलाम वालेकुम। गुलशेर अगर तव्हां सां गॾु आहे। सिंध में वजूदी फ़लसफ़े सां लाॻापियल कुझु कहाणीकार आहिनि, जंहिंमें मुनीर अहमद माणक आहे, शौकत हुसैन शोरो आहे, मुश्ताक अहमद शोरो आहे। अॼु असां मुश्ताक अहमद शोरे जी कहाणियुनि जो जाइज़ो पेश कंदासीं। मुश्ताक अहमद शोरे जो जनमु ज़िले ठठे में थियो। मुश्ताक शोरे जो शुमार नई कहाणी जे सरवाणनि में थिए थो। हीउ पहिरियों कहाणीकार आहे जंहिं पाण खे मुकमल तौर ते वजूदी फ़लसफ़े लाइ अर्पे छॾियो। हूअं त असां ॾिठो आहे त माणक तमामु घणो वजूदी फ़लसफ़े ते लिखियो आहे, पर जीअं त माणक जा कुझु ॿिया मौज़ू आहिनि, ॿियनि मौज़ूअनि ते बि तमामु घणो लिखियो आहे, मगर हीउ मुश्ताक अहमद शोरो जी पहिरियों कहाणीकार आहे जंहिं बाक़ाइदे पंहिंजे पाण खे फ़क़ति ऐं फ़क़ति वजूदी फ़लसफ़े लाइ अर्पे छॾियो। संदसि कहाणियुनि जे मजमूअनि में थकल जज़्बनि जो मौत ऐं ॾिठल ॾहंदड़ पाछुला शामिल आहिनि। मुश्ताक उन नस्ल जो नुमाइंदा कहाणीकार आहे जेको नस्ल समाजी नाहमवारनि, सियासी महरूमनि ऐं वेगानप में ज़िंदा आहे। हिन ज़िंदगी जे अंदरनि ऐं ॿाहिरनि रुख खे जीअं ॾिठो आहे ऐं परखियो आहे, उनखे ओहिड़ो ई नमूने पेश कयो आहे। मुश्ताक शोरे ओलह जे जदीद लेखकनि जे उन ॻाल्हि जी पोइवारी कई आहे त सही इज़हार लाइ मौज़ू ॿोली ऐं नवां तजुर्बा करणु ज़रूरी आहिनि। उहो ई सबबु आहे जो सिंधी में टेलीग्राफिक स्टाइल वारी ॿोली मुश्ताक शोरे शुरू कई। मुश्ताक शोरे पंहिंजे अक्सर कहाणियुनि में फ़र्द जी ज़हनी पीड़ा ऐं दाख़िली अहसासनि खे गहराई सां चिटियो आहे। अहिड़ियुनि कहाणियुनि में हिकु बौर ॾींहुं, थकल जज़्बनि जो मौत, हिन जी मूंझ ऐं ॿूसाच, जीवन जा रोईंदड़ टहक क़ाबिल ज़िक्र आहिनि। हिन जा किरदार दुनिया खे पंहिंजी अख सां ॾिसणु चाहिनि था, जेको मुमकिन न आहे। नतीजे तौरु हू वेगानप जो शिकार थी वञनि था। उहो ई सबबु आहे जो हू किथे किथे बाक़ाइदे मायूस नज़र अचनि था। मुश्ताक बुनियादी तौर ते अल्बर्ट काम्यो खां मुतासिर आहे। हाणे माणक, शौकत हुसैन शोरो ऐं मुश्ताक शोरो, हीअ टई ॼणा जेके आहिनि अल्बर्ट काम्यो खां मुतासिर आहिनि। छाजे करे? जो अल्बर्ट काम्यो ई बुनियादी तौर ते वजूदी फ़लसफ़े खे उभारींदड़ लेखक हो। उहो ई सबबु आहे जो मुश्ताक जे शोरनि में धारियाईप, वेगानप, बोरियत, मूंझ, ॿूसट ऐं ॿिया अहिड़ा मौज़ू मिलनि था जेके इंसान जे अंदरि जी दाख़िलियत खे हू अया कनि था। संदसि कहाणी थकल जज़्बनि जो मौत में उनजी अकासी खूब मिले थी। संदसि ॿोली हिकिड़ी मुनफ़रद ॿोली हुई। हुनजा कुझु डायलॉग हिते पढ़ूं था। उथियो या निंड मां, उथी हाणे हलां पियो रस्ते ते, मेल ॾेढ पंधु करण खां पोइ पहुचंदुसि बस ते, बस ते न पर बस स्टॉप ते। अहिड़ी तरह संदसि कहाणी वीचार ऐं वीचारनि जे विच में लटकियल आऊं में आहे त सुतो पियो या उखड़ियल छिनल खट ते, उभ में निहारे अखियूं पियो टिमकायां, अखियूं पूरियां ऐं सुम्ही रहां। नथी अचे निंड, निंड वरी धूड़ ईंदी। हिकिड़ी आहे गर्मी, ॿिया मुंघण, रत अॻी ठही कोन, रहियो खयो बि मुंघण, चूसे पिया मज़ा मारीनि। हीअ बुनियादी तौर ते टे लेखक आहिनि। मुश्ताक अहमद शोरो थी वियो, शौकत हुसैन शोरो ऐं मुनीर अहमद माणक। इहे टई जेके आहिनि सिंध में वजूदी फ़लसफ़े जा नुमाइंदा जेके आहिनि, हिन खे अफ़सान नवीस मञियो वञे थो।